ॿी ख़बर नाज़रवान सां शेयर कयूं। वॾी वज़ीर मुराद अली शाह चयो आहे त पीपी चाहे थी त अवाम खे तकड़ो इंसाफ़ मिले। बिलावल भुट्टो 26 आइनी तरमीम में अहम किरदार अदा कयो। सिंध असम्बली जे इजलास खे ख़िताब कंदे वॾी वज़ीर मुराद अली शाह चयो त आइनी अदालत में चइनी सूबनि जी नुमाइंदगी हूंदी। हुन चयो त वफ़ाक़ी आइनी अदालत शहीद बेनज़ीर भुट्टो जो ख़्वाब हो। संदसि चवणु हो त आइनी अदालत ठहण सां अवाम खे तकड़ो इंसाफ़ मिलंदो। वॾी वज़ीर चयो त हिकु शख़्स जेको असम्बली मेंबर नाहे उन तरमीम जी मुखालफ़त कई। अहम ख़बर नाज़रवान सां शेयर कयूं पिया त वॾे वज़ीर मुराद अली शाह चयो आहे त पीपी चाहे थी त अवाम खे तकड़ो इंसाफ़ मिले। बिलावल भुट्टो 26 आइनी तरमीम में अहम किरदार अदा कयो। हवाले सां आपको ॿुधाईंदा हलूं त सिंध असम्बली जे इजलास खे ख़िताब कंदे वॾे वज़ीर मुराद अली शाह चयो त आइनी अदालत में चइनी सूबनि जी नुमाइंदगी हूंदी। हुन चयो त वफ़ाक़ी आइनी अदालत शहीद बेनज़ीर भुट्टो जो ख़्वाब हो। संदसि चवणु हो त आइनी अदालत ठहण सां अवाम खे तकड़ो इंसाफ़ मिलंदो। वॾे वज़ीर जो इहो बि चवणु आहे त हिकु शख़्स जेको असम्बली मेंबर ई नाहे उन तरमीम जी मुखालफ़त कई। आगाह कयूं पिया अवां खे अहम ख़बर जे हवाले सां। वॾे वज़ीर मुराद अली शाह चयो आहे त पीपी चाहे थी त अवाम खे तकड़ो इंसाफ़ मिले। बिलावल भुट्टो 26 आइनी तरमीम में अहम किरदार अदा कयो। सिंध असम्बली जे इजलास खे ख़िताब कंदे वॾे वज़ीर मुराद अली शाह चयो त आइनी अदालत में चइनी सूबनि जी नुमाइंदगी हूंदी। हुन चयो त वफ़ाक़ी आइनी अदालत शहीद बेनज़ीर भुट्टो जो ख़्वाब हुई। वॾे वज़ीर जो चवणु आहे त आइनी अदालत ठहण सां अवाम खे तकड़ो इंसाफ़ मिलंदो। ॿुधायां पिया वॾे वज़ीर पारां चयो वियो आहे त हिकु शख़्स जेको असम्बली मेंबर ई नाहे उन तरमीम जी मुखालफ़त कई। वॾे वज़ीर मुराद अली शाह चयो आहे त पीपी चाहे थी त अवाम खे तकड़ो इंसाफ़ मिले। हवाले सां वधीक तफ़सील मालूम कंदासीं चीफ रिपोर्टर फयाज़ कुरैशी खान जी। फयाज़, छा तफ़सील आहिनि हिन हवाले सां वधीक छा चवणु आहे वॾे वज़ीर जो असम्बली में ॻाल्हाईंदे? बिल्कुल अलीला वज़ीर सैयद मुराद अली शाह पारां 26 आइनी तरमीम के हवाले से जेका ठहराव सिंध असेंबली में पेश कयो ऐं इन ते बहस जो सिलसिलो हिन वक़्तु बि जारी आहे। वॾे वज़ीर चवणो त गुज़िरियल 1 महीने दौरान 2026 में शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो नून लीग सरबराह मियां नवाज शरीफ सां गॾु मीसा के जमहूरियत मुआहिदो कयो ऐं मुक़तद अदालतुनि में अवामी मामलनि ते देर ऐं आइनी मसइलनि में उलझण ते आइनी अदालतुनि जे क़याम में फ़ैसिलो कयो वियो। पीपल्स पार्टी चेयरमैन हर मंशूर पंहिंजे मंशूर में इहो मामलो न सिर्फ़ शामिल कंदो रहियो बल्कि आइनी अदालत बाबति जेका समूरी सियासी जमातुनि खे उन में न सिर्फ़ हिसेदार बणाइण जी कोशिशि कई पर सवाइ हिकु जमायत जे 26वीं तरमीम अचण सां हाणे चारई सूबनि विच में मसावत ऐं बराबरी जो तावीन कयो वियो आहे। वरी वज़ीर चयो त तरमीम में सूबाई बेंच जो तयन कयो वियो आहे। अमल केर बि करे पर उन फ़ैसिलो चेयरमैन पीपल्स पार्टी बिलावल भुट्टो ज़रदारी जी कोशिशि सां थियो आहे। इन फ़ैसिले जो तयन हाणे थी चुको आहे। हाणे सुप्रीम कोर्ट ऐं सूबनि में आइनी बेंच जोड़ण सां अवामी मफ़ाद जा जेके केस आहिनि उहे अख़बार थी वेंदा ऐं मुतफ़िक़ा तरमीम मंज़ूर थियण सां जिते न सिर्फ़ पाकिस्तान जी जेको बुनियादी जेको 1963 जो आइन हो उनजी बहाली में अॻिभराई थी आहे। वरी वज़ीर इहो चवणो त शहीद भुट्टो जदीद मुतफ़िक़ा तौर ते आइन ॾिनो ईअं ई बिलावल भुट्टो समूरी पार्टियुनि खे मुतफ़िक़ा तरमीम ते कंसेंसस जोड़ियो ऐं पाण हिन अमल खे पाण मॉनिटर कयो। बिलावल भुट्टो पहिरीं नून लीग क़यादत ऐं पोइ मौलाना फज़ल रहमान खे रज़ामंद कयो। संदसि इहो चवणो त बैरिस्टर गौहर बि इन मामले ते इतफ़ाक़ कयो पर हिकु शख़्स जेको असेंबली मेंबर बि नाहे उन न सिर्फ़ न तरमीम खे रद्द करण जी कोशिशि कई बल्कि उन ते हुनजो ख़्यालु इहो हुयो त हुन खां सवाइ ॿियो कुझु बि नाहे। संदसि इहो चवणो त इंशाअल्लाह 26 अक्टूबर ते जस्टिस यहया अफरीदी इन तरमीम खां पोइ नूं चीफ जस्टिस मुक़ररु थींदो जंहिंजी पार्लिमानी कमेटी न सिर्फ़ मंज़ूरी ॾिनी आहे बल्कि पार्लिमानी कमेटी में बराबरि जी नुमाइंदगी ऐं सूबनि खे बि हिसेदारी मिली आहे। हिन कमेटी में अवाम खे जवाबदेह नुमाइंदा न सिर्फ़ वेहंदा बल्कि उहे फ़ैसिला कंदा। संदसि चवणो त सवाल जवाब दौरान पार्लिमानी मामलनि वारे वज़ीर ख़बर न छो ॿिए खाते जा जवाब न छाकाणि जो क़ौमी असेंबली जा हाणे सूबाई असेंबली में जेके सलाहकार आहिनि उहे वेही ऐवान जी कार्रवाई में क़ौमी असेंबली जा जवाब ॾेई सघनि था सवाइ वोट ॾियण जे। संदसि चवणो त इहा ग़लती थी आहे। हाणे तरमीम पास थी चुकी आहे जेका दुरुस्त कई वञे। असां 26 तरमीम सां न सिर्फ़ हाणे पार्लियामेंट खे मज़बूत कयो बल्कि हाणे अवाम मज़बूत थियो आहे। उमेद त अॼु समूरियूं पार्टियूं ठहराव ते गॾियल तौर ते इतफ़ाक़ राय कंदियूं ऐं मुतफ़िक़ा तौर ते इन ठहराव खे पास कंदियूं। वॾी महिरबानी हिन हवाले सां अपडेट करण जे लाइ फयाज़ कुरैशी।